ये मुल्क अहिड़ो आहे जिते फ़ौज जी रज़ामंदी खां सवाइ केरु इक़्तिदार नथो अची सघे। फ़ौज जिते राज़ी हूंदी उनजा बेड़ा ई पार। हिन में साईं जीएम सैद ऐं खान कफ़ार खान को हरू भरू बग़ैर कंहिं सबब जे पाकिस्तान जे ख़िलाफ़ कोन थिया। केरु सिधे नमूने सां तजुर्बो थियो, चिटे ऐं वाज़े नमूने सां तजुर्बो थियो त हिन मुल्क जो बुनियादी गैर फितरी आहे उहो सुधरणो ई न आहे। हिकिड़े हफ़्ते में पाकिस्तान ठहण खां पोइ हिकिड़े हफ़्ते में खैबर पख्तूनख्वा उन वक़्तु सरहद जी असेंबली टोड़ी वई, छाकाणि त उहा हुकुमरान जे चवण पई पई। हिकु साल जे अंदरि सिंध असेंबली चूंडियल सिंध असेंबली टोड़ी वई, छाकाणि त हू कराची लियाकत अली खान जे हवाले करण लाइ तयार न हो। 9 सालनि में 11 हुकूमतूं जेका पाकिस्तान ठहण खां पोइ जल्दी जल्दी जेका तब्दील थियूं, छाकाणि त उहे हुकुमरान जे चवण में कोन हुया। असांखे वॾो ॾुख आहे, इंतिहाई ॾुख थियो जॾहिं ॾिठोसीं त हिन महिल आओ सम्झा थो असां मामूली माण्हू आहियूं, असांजी पार्टियूं बि मिड़े ईअं एतिरियूं ताक़तवर न आहिनि। पीर साहिब पागारो तमामु वॾी ताक़त आहे। उनजो ऐलान थियो त बाबा कंहिंखे कसम खणण न ॾींदासीं। असां चयो त भाई वाह जो कमु थी वियो, पर पोइ ऐलान इलाही कारे हलियो वियो। हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर जेसिताईं जेको आहे चिटे वादे नमूने सां सिंध जा माण्हू पंहिंजी मोहबत सिंध खे न कंदा ऐं जेसिताईं चिटे वादे नमूने सां असां सिंध जी आज़ादी ॻाल्हि कोन कंदासीं, तजुर्बा भली कयो असांखे तकलीफ़ न आहे। असां मिड़े तव्हां थोरो घणो गॾु हूंदासीं, पर अथव ॾाढी ॾुखी ॻाल्हि। जेसिताईं चिटे वादे नमूने सां पंहिंजो हिकिड़ो धुर थी पियो, सिंध धुर आहे, साईं जीएम साहिब जो फ़िकुर धुर आहे, उन खां सवाइ ॿियो हाल सभु हीणो आहे। महिरबानी बाबा मुंहिंजे जानी बयानु कयो। हाणे अर्ज़ु इहो त असांजे डॉक्टर गुलज़ार